अॼु पाण साहित्यकार श्री गोवर्धन भारती हिकु लेखक जे रूप में पाण कीअं मोकिलियो आहे उन ते रोशनी विझंदासीं। कल्ह पाण गोवर्धन भारती हिकु शाइर जे रूप में ते ॼाण हासिल कईसीं। श्री गोवर्धन भारती न फ़क़ति हिकु सुठो शाइर हो मगर मुक़बिल लेखक, गायक, संगीतकार, अदाकार, हिदायतकार ऐं चित्रकार पिणु हो। संदसि पूरो नालो श्री गोवर्धन आसूमल महबूबाणी ऐं संदसि तख़ल्लुस हो भारती। हिन जो जनमु नंढड़े ॻोठ आराज़ी तहलको सेवण ज़िलो दादू सिंध में 13 जनवरी 1929 ईस्वीअ में हिकु ग़रीब मास्तर जे घर में थियो। बुनियादी तौर भारती साहब शाइर हूंदे बि हिन नसर ते बि चोखी कलम आज़माइश कई आहे। हिन साहिब नाटक, एकांकियूं ऐं कहाणियूं त लिखियूं ई आहिनि, साॻिए वक़्तु कुझु मज़मून, मक़ाला ऐं हिकु नाविल बि लिखियो अथई। संदसि कहाणियुनि जा 2 मजमूआ शाया थी चुका आहिनि, पीलो चंड लाल दाग़ सन 1966 ईस्वीअ में ऐं पांदी पुराणो वाट नई 1972 ईस्वीअ में। हिननि कहाणियुनि ज़रिए हिन साबित करे ॾेखारियो आहे त मंजिस कहाणीकार बणिजण जूं वॾियूं क़ौतूं यानी ख़ूबियूं आहिनि। पांदी पुराणो वाट नई मजमूए में कुल 8 कहाणियूं आहिनि जेके हिन रीति आहिनि: हिकु स्त्री, हिकु माउ, बहिष्कार, हिकु सावित्री, पंज सत्यवान, पांदी पुराणो वाट नई, मां रोअणो आहियां, नाज़ान, देर ऐं अंधी चीख, खंडहर जो पड़ाडो। संदसि पहिरीं कहाणियुनि जे लेखक ते आशावादी वीचारधारा हावी आहे। नाज़ान में हक़ीक़त परस्त बणिजण जी छटपटाहट, लोच ऐं आदर्शवाद सां गॾु संघर्ष साफ़ ज़ाहिर आहे। नाज़ान जे किरदार में लेखक जे कलाकार आत्मा जेका ॻाइण ऐं नचण लाइ बेक़रार आहे उन जो साकार रूप ॾेखारियल आहे। मजमूए जी आख़िरी कहाणी आहे अंधी चीख, खंडहर जो पड़ाडो मंजिस वीचार मूजिबि मजमूए जी बहितरीन कहाणी आहे, जंहिं में रचनाकार निजी मोह खे त्यागे हक़ीक़त जी ॾाकणा विख वधाई आहे। भारतीअ जो शाइरीअ ॾांहुं ध्यानु वधीक हुअण करे कहाणियुनि तरफ़ थोरो लापरवाह रहियो आहे। शायदि इन करे ई साहित्य जे पारखुनि जी नज़र में संदसि कहाणियूं एतिरियूं चढ़ी न सघियूं आहिनि। कृष्ण खटवाणी हिननि कहाणियुनि जी गूनागू प्लाट ऐं ज़िंदगीअ मां वरितल किरदार आहिनि, अहिड़ा सिंधी जे कंहिं कहाणीकार वटि विरले मिलंदा। अक्सर कहाणियूं प्यार ऐं स्नेह सां भरियल छोकिरियुनि ऐं अकेलाइप दूर करण लाइ प्यार जी उञायल छोकिरियुनि जूं आहिनि। मशहूरु कहाणीकार कृष्ण खटवाणी जी इन राय सां त मां गोवर्धन कॾहिं बि संजीदह नमूने कहाणियुनि बाबति एतिरो कलम न हलायो। अगरि हू फॉर्म ते वधीक ध्यानु ॾिए हा त संदसि कहाणियूं घणो तणो बहितर बणिजी सघनि थियूं। इहा ॿी ॻाल्हि आहे त संदसि केतिरियूं कहाणियूं उन दौर जूं आहिनि जॾहिं सिंधी कहाणी कला जे लिहाज़ खां अञा घणी औसत न पाती हुई। नेक्स्ट आहे ॿारनि जे विंदर लाइ भारती साहिब बाल कहाणियूं बि लिखियूं जेके नई बस्ती 1962 उनवान माना सिरे हेठि किताब में दर्ज थियल आहिनि। हिननि कहाणियुनि में लेखक मनोवैज्ञानिक एप्रोच खां कमु वरितो आहे। हिन किताब ते खेसि भारत सरकार जे तइलीमी विभाग पारां इनाम हासिल थियल आहे। सूर जूं 100 सूरतूं भारतीअ जो सैनिटोरियम में गारियल ज़िंदगीअ ते लिखियल नाविल आहे जो अञा रचियो न आहे। श्री गोवर्धन भारती नंढे हूंदे खां ई स्टेज सां जुड़ियल रहियो आहे। स्टेज जी टेक्निक खां हू बख़ूबी वाक़ुफ़ु आहे। इन करे हिन के नाटक, एकांकियूं ऐं संगीत रूपक बि रचिया आहिनि। 2 वॾा नाटक उमर मारवी हिंदीअ में लिखियल 1955 में ऐं बिगड़ियल घर 1972 में। बिगड़ियल घर हिकु सामाजिक नाटक आहे जंहिं में दीवान गोपालदास जो बिगड़ियल घर ॾेखारियो वियो आहे। नंढड़ो राजो ख़राब सिहत करे घरां भॼी थो वञे। नादान रीटा
फिल्म स्टार बणजण जा सपना ॾिसंदी थी रहे ऐं घर जी विधवा औरत ते इहो वहम आहे त उहो बीमार ऐं लाचार आहे। इन्हनि ॻाल्हियुनि सां गॾु ॾेती लेतीअ जे मसइले खे बि खंयो वियो आहे। घर जे मसइले खे शीला सुलझाए थी। टेक्निक ऐं किरदार निगारीअ ॾांहुं नाटककार जोॻो ध्यानु ॾिनो आहे। किथे किथे हेमी ऐं शीला जा डायलॉग ॾाढा लंबा थियल आहिनि जेके बोरत जो बाहिस था बणजनि। तंहिं हूंदे बि हीउ किताबु हिकु कामयाबु नाटक आहे जेको दहलीअ जे रंगमंच ते 1960 में कामयाबीअ सां थी चुको आहे। हिन खे भारत में पेश थियल पहिरियों असुलिको सिंधी वॾो नाटक हुजण जो पिणु शर्फ़ हासिलु आहे। नाटक खां सवाइ भारती साहिब संत कंवरराम उनवान सां हिकु फिल्म स्क्रिप्ट बि लिखी आहे जा 1987 में इशायत हेठि आयल आहे। संदसि के एकांकियूं बि लिखियल आहिनि जीअं त तूफ़ानी राति, गैरत वग़ैरह, पर उहे अञा मजमूए जे रूप में शाया न थियूं आहिनि। कला जे खेत्र में गोवर्धन साहब हिकु अदाकार, हिदायतकार, संगीतकार ऐं नृत्यकार तौरु पाण मोकिलियो आहे। अदाकार तौरु हिन जी शुरूआति विरहाङे खां पोइ अॻु जे सिंधी नाटकनि में स्त्री अदाकार सां थी। भारत में सिंधी ख्वाह हिंदीअ जे केतिरनि ई नाटकनि में अदाकारीअ जो जौहर ॾेखारियो अथई। हिदायतकार तौरु 15 खां 20 हिंदी ख्वाह सिंधी नाटक ऐं नृत्य राणो रात रुसी वियो ऐं कौतन में न करार तयारु कया अथई। उन खां सवाइ सिंधी फिल्मुनि होज मालो, चल धीअर न ॼमनि में पिणु अदाकार जे रूप में तमामु सुठो अभिनय कयो अथई। गायक ऐं संगीतकार जी हैसियत में 500 खनि गीत कंपोज़ करे गाए कलाकारनि खां ॻाराया अथई। कमला केसवाणी, कला हज़ारी, माया ईसराणी, गुरदासमल, डोलरराई, बबंती नावाणी ऐं सतरामदास रोहिड़ा जहिड़नि मशहूरु गाए कलाकारनि संदसि गीत ॻाया आहिनि। संदसि गीत भारत जे जुदा जुदा शहरनि जे सिंधी प्रोग्रामनि, फिल्मुनि ते तोड़े टीवी ते, रेडियो ते ॻाया ऐं ॿुधा वेंदा आहिनि। ज़ाहिर आहे त श्री गोवर्धन भारतीअ वक़्त बि वक़्तु साहित्य जा घड़ा भरे सिंधी साहित्य में इज़ाफ़ो आंदो आहे। असां सभिनी खे अहिड़े मायनाज़ अज़ीम साहित्यकार ते फ़ख़ुरु करणु घुरिजे।